अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़फ़र खोखर ऐं मां हिन वक़्तु पंहिंजे यूट्यूब चैनल ज़फ़र नॉन स्टॉप जे लाइ पंहिंजे उन ई सिलसिले जंहिंमें मां पहिरियों भाउ इम्तियाज़ सुहाग जो इंटरव्यू कयो उन ई सिलसिले खे बरक़रार रखंदे अॼु तव्हांजी पुरज़ोर फरमाइश ते सिंध जे तमामु वॾे अदाकार माशाअल्लाह अॼु सिंध जे झरझंग में हुनजो नाम आहे हुनजी पंहिंजी महिनत सां हुनजी पंहिंजी काविश सां ऐं मां इहो मिसाल ॾींदो आहियां त अॼु असांजी सिंध में जेकॾहिं तबियतनि पंहिंजे जेके दोस्त आहिनि हुन जा या जेके हुन जा पंहिंजा पिरी प्यारा आहिनि डायरेक्टर्स आहिनि पंहिंजा अदाकार आहिनि जिन सां तबियत में हिकु जहिड़ा ई जेकॾहिं कंहिं माण्हू जी आहे त उहो आहे उहो असांजो दोस्त तव्हां बेचैन हूंदो बेक़रार हूंदो त मां अॼु तव्हां वटि खे कंहिं वटि वठी आयो आहियां उहो आहे असांजे सिंध जो पिरी प्यारो दादलो अदाकार अदो बिलावल खोखर। अस्सलाम वालेकुम बिलावल। वालेकुम सलाम भाउ ज़फ़र कहिड़ा हाल ख़ुशि आहियो ख़ैर तबियत ठीकु आहे? अल्लाह जा करम। बिलाल सभ खां पहिरियां तव्हांजी महिरबानी अॼु तव्हां हिते पंहिंजे फार्म हाउस ते इहा महिरबानी कई मूंखे टाइम ॾिनो मुंहिंजे चैनल जे लाइ कीअं आहे ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम आहे तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर आहे? अल्लाह जा एहसान। बिलाल सभ खां पहिरियां तव्हां खां हिकिड़ो बुनियादी सुवालु कंदुसि त तव्हांजी पैदाइश किथे थी कहिड़े इलाइक़े में तव्हांजी रहाइश आहे? मुंहिंजी डेट ऑफ बर्थ जेका आहे उहा ॻोठु ग़ुलाम मुस्तफ़ाबाद खोखर में आहे जेको तालुक़े नसीराबाद सां आहे ऐं ॿिन्ही शहरनि जे विच ते आहियां बाड्र ऐं नसीराबाद। ऐं तालीम बि मां बाड्रा गवर्नमेंट बाड्रा स्कूल हाई स्कूल मां हासिलु कई ऐं तक़रीबन 13 खां वठी 5 ताईं हमज़ो चांडियो जेको मुंहिंजे ॻोठ जे क़रीब आहे प्राइमरी तालीम मां उतां हासिलु कई। माशाअल्लाह ॾाढो भलो ऐं नाज़रीन हिकिड़ो ॿियो अहम तारुफ़ जेको मूंखे रहिजी वियो त अदो बिलावल असांजे सिंध जे मां त चवंदुसि असांजे एशिया जे सिंधी अदब जे बहितरीनु सुघड़ चाचे लुकमान खोखर जो फर्ज़ंद बि आहे ऐं इहो जेको फ़न आहे कंहिं न कंहिं हवाले सां बिलावल जी रत में अॻु में ई शामिलु आहे छो त चाचा तमामु वॾा अदीब आहिनि मुल्की सतह ते सिंध सतह ते ऐं इंटरनेशनल सतह ते असांजी सिंध जी नुमाइंदगी करे चुका आहिनि। सो बिलावल मां सभ खां पहिरियां तव्हांखे वरी ॿियो इहो सुवालु कंदुसि त तव्हां हिकु अदीब घराणे में पैदा थियो तव्हां अखि खोलण सां हुते अदब जो माहौल ॾिठो चाचा जूं कॉन्फ्रेंसूं मंच कचहरियूं तव्हांखे मां चवां थो त शुरूआति खां हिकिड़ो निज अदबी माहौल मिलियो छा तव्हांखे अदाकारी लाइ उन माहौल सपोर्ट कई? ज़ाहिर आहे अदबी माहौल मिलियो ऐं मां थोरो वाज़े चवंदुसि त सुघड़ सिंफ़ जेका आहे उहा तमामु वसी ऐं जेकॾहिं ॾुखी आहे जोड़ जकड़ लफ़्ज़नि जे हवाले सां ऐं सिंधी ॿोली जे तलफ़ुज़ जे हवाले सां जेकॾहिं तव्हांखे ॾिसणो आहे बेशक भिटाई सरकार जो त रिसालो ज़रूरी आहे उहा त वॾी ॻाल्हि आहे हुनजो को बि मटसानी कोन्हे हिन सिंधी ॿोली में बाक़ी ठेस लफ़्ज़ पुराणा लफ़्ज़ ऐं अॼु ॾींहं ताईं बाबा जेको आहे सो मूंखे चवंदो आहे त बाबा हीउ लफ़्ज़ जेको तो चईं हीउ न आहे हीउ सिंधी जेको ठेस पुराणो लफ़्ज़ ही आहे छो जो असां में मिक्स माना गॾिजी वई आहे मुख़्तलिफ़ ॿोलियूं गॾिजी वियूं आहिनि उन जे हवाले सां बि तबसरो थींदो रहंदो आहे ऐं बाबा जे इन अदब जे हवाले सां मूंखे सिंध जे वॾनि शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं थियूं कचहरियूं थियूं उन्हनि जा रवैया उन्हनि जा ख़्याल उन्हनि जी ॼाण ऐं जेका मूंखे मिली ऐं पहिरियों फस्ट टाइम मूंखे यादि आहे त बाबा सां मां गॾिजी वियो हुउमि साईं मरहूम सालिम अहमद शाह सुबुहनि जो प्रोग्राम कंदो हुओ PTV ते हुन सां मुलाक़ात थी पोइ उन खां पोइ सिंध जो वॾो नालो वॾो ॾाहो ॼाणूं ऐं डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहिबु बाबा वारनि वटि आयो हुते हिकिड़ी कचहरी थी सुबुहनि जी उन सां बि जेको आहे मुलाक़ातूं थियूं कचहरियूं थियूं इन सुघड़ ऐं अदब जे हवाले सां ॿुधायूं था त वॾियूं शख़्सियतूं असांजे लाड़काणे जे हवाले सां त आहे हिकिड़ी तमामु अज़ीम शख़्सियत पर सिंध जे हवाले सां बि तमामु वॾी ऐं अज़ीम शख़्सियत हुयो कामरेड शोभो ज्ञान चंदानी हुन सां मुंहिंजी तमामु सुठियूं कचहरियूं थियूं ऐं मां उनखां ॿुधो ॾिठो। माशाअल्लाह ॾाढो भलो बिलावल। हाणे अचूं था असां पंहिंजे फील्ड यानी हिन ड्रामे जी तरफ़। ड्रामे जी शुरूआति तव्हांजी कॾहिं खां थी कॾहिं तव्हां पहिरीं स्टेज खां शुरूआति कई ज़ाहिर आहे TV त पोइ आई सो मां हिन तव्हांखां अर्ज़ु रखंदुसि त कंहिंजा शागिर्द थियो किथां तव्हां सिखिया हासिलु कई का आर्ट सर्कल हुई का अकेडमी हुई कीअं तव्हां स्टार्ट कई? ड्रामे जो स्टार्ट हूं त मां पहिरियां PTV जा नाटक रंग ॾिसंदो हुउसि मुंहिंजो मरहूम फुफाट हुयो मोहम्मद पुनल खोखर सो उहो असां गॾिजी वेही डिस्कस कंदा हुआसीं
इहे जेके अदाकार आहिनि टीवी जा उन्हनि सां कॾहिं असां मुलाक़ात करे सघंदासीं या ॾिसी सघंदासीं। पोइ ड्रामे जी बाक़ाइदा जेका शुरूआति थी त उहा मुंहिंजी 96 खां 1996 खां 1996 में मां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि। उतां जॾहिं मां उते तालीम बि मुंहिंजी हले पई त पोइ स्टेज ड्रामो फस्ट स्टेज ड्रामो जो जेको स्टेज नाटक हुयो उहो हुयो नसीराबाद। उनखां पोइ बाक़ाइदा जेका आहे उन स्टेज ड्रामे जे हवाले सां मूंखे स्टार्ट में वठी वियो शाहजहान कोकर। पोइ वरी अदा अब्दुल हुसैन सां जेको आहे मुंहिंजे वाल साहिब जी बि दोस्ती हुई ऐं भाउ अब्दुल हुसैन सां पोइ वरी मुंहिंजो उस्तादी शागिर्दी वारो सिलसिलो थियो। भाउ अब्दुल हुसैन मुंहिंजी इन फनी फील्ड में मरहूम अल्लाह साईं जन्नत में जाइ ॾेसि उहो मुंहिंजो उस्ताद बि हुयो ऐं ग्रेट दोस्त हो। पोइ क़दम ब क़दम अॻिते रहियासीं ऐं तव्हां बि असां सां स्टेज ड्रामनि दौरान गॾु हुयो। तव्हां बि सीनियर आर्टिस्ट आहियो ऐं तमामु हिन स्टेज जे हवाले सां तमामु ॼाणू ऐं हिन फील्ड जे हवाले सां डायरेक्शन पॉइंट जे हवाले सां त एक्टर बि बहितरीनु एक्टर आहियो। हिन में को मूं ते तारीफ़ कोन थो कयां, तव्हां मुंहिंजे साम्हूं वेठा आहियो त मां तव्हांजी तारीफ़ थो कयां। तव्हां तारीफ़ जे लाइक़ु आहियो ऐं ॼाणू ऐं सुञाण माण्हू आहियो ऐं हर हवाले सां। पोइ तव्हां जहिड़ा महबूब दोस्त वरी हिन फील्ड में आयासीं केटीअ ते। बहरहाल स्टेज जो सफ़र तमामु सुठो सफ़र हुयो ऐं स्टेज खे जेकॾहिं यादि कयूं था त सच पुछो ॾाढी गहराई में हलिया था वञूं। छो जो स्टेज सां वॾो इश्क़ आहे अञा ताईं। स्टेज असांजी पहिरीं ॾाकिण हुई। स्टेज ते असांजा जेके बि सिंधी आर्टिस्ट आहिनि हिन वक़्तु जेके बि ऑन द स्क्रीन आहिनि उहे सभु स्टेज जी पैदावार आहिनि। बिल्कुलु स्टेज ते ज़ाहिर आहे वॾी महिनत करणी पवंदी हुई ऐं तमामु सुठा सुठा ड्रामा कयासीं मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि में। ऐं अॼु जो कुझु बि आहियूं हिन महिल असांजी हौसला अफ़ज़ाई आहे या असां कमु बहितर कयूं था त उहो स्टेज जी बदौलत आहे। अच्छा बिलाल, जॾहिं टेलीविज़न ते हिकिड़ो माहौल ठहियो पीटी जो त दौर जो जीअं गुज़रियो उहो वरी हिकिड़ी डिस्कस आहे उन ते वेंदासीं वरी ॿियो वॾो टाइम गुज़री वेंदो। नाज़रीन वटि एतिरो टाइम कोन्हे। जॾहिं पंहिंजो असांजो सिंधी चैनल आया ज़ाहिर आहे सभु कंहिंजी ख़्वाहिश ई असांजी तव्हांजी त असां पंहिंजे फ़न खे अञा अॻिते वधायूं ऐं माण्हुनि ताईं असांजो उहो फ़न पहुचे। पोइ तव्हां कीअं पंहिंजे कम जी शुरूआति कई, कहिड़े डायरेक्टर खां शुरूआति कई? पहिरियों मुंहिंजो टीवी प्ले जेको हूं त मां रिकॉर्डिंग कयां पियो। पहिरियों सिंधी चैनल हुयो हुनजे डायरेक्टर हुयो साईं हुसैन शाह राष्ट्री। पर वरी आनियर जेको मुंहिंजो पहिरियों ऑन द स्क्रीन ते ड्रामो थियो इहो हुयो जनी कान मुयास साईं असद शाह राष्ट्री। उहो ड्रामो आनियर अॻु में थियो ऐं पोइ वरी उहो ड्रामो साईं हुसैन शाह राष्ट्री। इन खां पोइ जंहिं ड्रामे में मूंखे मक़बूलियत मिली ऐं उनजो डायरेक्टर असांजो तमामु बहितरीनु डायरेक्टर सुठो दोस्त असांजो अज़ीज़ सां पत्थर दुनिया में अवां बि हुयो असां बि हुयासीं। उन मां बाक़ाइदा पज़ीराई मिली ऐं मूंखे यकीन कोन हुयो त को एॾो नालो असांजो थी वियो ऐं उहो ॾाढी ख़ुशी बि थी। ऐं ज़ाहिर आहे एक्टर हर एक्टर जी हिकु मुंहिंजी न पर हर एक्टर जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त ज़ाहिर आहे मां अवाम मूंखे पसंदि करे ऐं मक़बूलियत मिले ऐं असांजा जेके ॼण खे थक लही विया। बहरहाल बिलाल पोइ त हिकिड़ो अणखुटो सिलसिलो हो ड्रामनि जो तव्हांजो, छो त माशाल्लाह तलफ़ुज़ जे हवाले सां जुमिले जी अदायगी जे हवाले सां तव्हांजी मुंहुं जी साराह न आहे। हक़ीक़त ॾिसां त ज़ाती तौर ते मां जेके अदाकार मूंखे पंहिंजे सिंध लेवल ते इंतिहाई मुंहिंजा फेवरेट आहिनि उन में तव्हां माना आहियो। हालांकि तव्हांखे हिकिड़ो डांव ॾिनो आहे ऐं मां कोशिशि कंदो आहियां कॾहिं कॾहिं किथे किथे मां तव्हांजी कापी बि करे वेंदो आहियां, नाराज़ न थिजो। हा कॾहिं कॾहिं कंदो आहियां वाक़ई, छो त हिकिड़ो ॾिसो न तव्हांजे लाइ हर ॾींहुं सिखण जो हिकिड़ो मौक़ो थो मिले तव्हांखे। तव्हां पंहिंजे कंहिं कुलीग खां कंहिं भाउ खां सिखी था वठो सुठी शइ, इहो तव्हांखे सिखणु खपे। पोइ हिकिड़ो सिलसिलो पंहिंजा परावा पत्थर दुनिया खां पोइ मसइला दर्दनि जो दरिया बाज़ुबान। अच्छा बाज़ुबान जो तव्हां ज़िक्र खोलियो, इहो तव्हांजे लाइ तजुर्बो कीअं रहियो इहो थोरो नाज़रीन खे ॿुधायो। ॾिसो त हर ड्रामे में ॾुखियायूं सुखायूं ईंदियूं आहिनि। हीअ असांजी फील्ड आहे। मां इहो चवंदुसि त हीअ असांजी फुकराई फील्ड आहे। हर हंधि ते असांखे वञिणो पए थो। असां ॼण ॿियनि लफ़्ज़नि में खणी चऊं त सेलियानी फ़क़ीर आहियूं। असां अवाम जा नुमाइंदा आहियूं।
बाक़ी बाज़बान जे हवाले सां त बाज़बान जे हवाले सां फस्ट टाइम मूं उन में ॾाढ़ी वग़ैरह रखी ऐं ज़ाहिर आहे पटका वटका ॿधण जो सिलसिलो हुयो ऐं उन खां पोइ असांजो जेको उन ॾूरांहे इलाइक़नि में जेका आहे रिकॉर्डिंग थिए पई ऐं उहा राति मूंखे अञा ताईं यादि आहे बाज़बान ड्रामे दौरान जॾहिं आंद रिकॉर्डिंग ते हुयासीं असां उते ई आउटडोर में रहियासीं जबल पहाड़ लाखो पीर उन जे विच में हिकिड़ो ॿेट आहे उते रहियासीं ऐं गर्मी जो मौसम हो भाउ ज़फ़र तमामु इंतिहाई तव्हां बि उन ड्रामे में गॾु हुयो हा, बिल्कुलु। असां सां गॾु ई हुयो जॾहिं पथरनि ते असां सुतासीं माण्हू नाज़रीन जेके असां ॾिसंदा या जेके ॿुधंदा उहे शायदि यकीन कनि या न कनि बा मुमताज़ हुयो अदा ज़फ़र हुयो ऐं काफ़ी सारी सॼी टीम हुई त पथर एतिरा इंतिहाई गरम हुया जंहिंजी जेको आहे सो निंड कोन पई अचे ॿियो पहाड़नि में जो हुयासीं त राति जो जॾहिं पथर खड़किया थिए त दोस्तो थी पिया त शायदि का भला अची वियो त उस्ताद अनवर शाह चयो त इहो पक सां चीतो आहे असांजे भाउ कयूं नुनारी हुयो हिकु ॿिनि वटि जेको आहे सो ज़ाहिर आहे पंहिंजे तहफ़ुज़ लाइ हथियार आहे उन्हनि सिधा कया यार भला त कोन्हे पोइ जो लाइट हणी ॾिसूं त गॾु पिया मथां लहनि पोइ हिन ख़ौफ़ में काफ़ी अदाकारनि खे निंड कोन आई बहरहाल इहे ॾाढियूं ॾुखायूं हुयूं ऐं पाणी जे हवाले सां पाणी पीअण जो जेको आहे सो सही कोन पियो मिली सघे परे परे ताईं डायरेक्टर पंहिंजे वसब जा ॾाढी कोशिशि कई असांखे फैसिलिटी ॾियण जी ॾाढो हुई हुनखे जसो हुजे बहरहाल तकलीफ़ूं ॾाढियूं आहिनि बंदि ॾूरां बिल्कुलु बिल्कुलु सही था भला हिन फील्ड में अचण खां पोइ तव्हां जन दिलबर डायरेक्टरनि सां कमु कयो जिन अदाकारनि सां कमु कयो उन्हनि जो तव्हांजे लाइ रवैयो ऐं उन्हनि में तव्हांखे केरु बेस्ट लॻो जंहिंसां तव्हांखे कमु कंदे हिकिड़ो मज़ो आयो हिकिड़ो फ्रेंडली माहौल जंहिंमें लॻो तव्हांखे भाउ ज़फ़र असुलु ॻाल्हि इहा आहे त घणे क़दुरु पंहिंजो पाण ते डिपेंड थो करे बिल्कुलु हिन फील्ड में अॼु इहा ॻाल्हि आहे त मां चवंदुसि त जंहिं एक्टर में जंहिं डायरेक्टर में बर्दाश्त जो मादो आहे उहो हिन फील्ड में अॻिते वधंदो ज़ाहिर आहे कंहिं डायरेक्टर सां मुंहिंजी तबियत न बि मिलंदी हूंदी मां हुन सां कमु कयां कमेंट आहे मुंहिंजो हुन सां एग्री थियल आहे त मां तुंहिंजे ड्रामे में कमु कयां थो पोइ किथे किथे ईअं बि थींदो आहे त हिन मंज़िल में जेकॾहिं कामयाबी माणणी आहे त पंज दोस्त आहियूं हुन में गॾियल आहियूं ज़ाहिर आहे हर सां त उहे दोस्ती वारा जेके तालुकात कोन हूंदा आहिनि पर इज़ द टीम हलणो पवंदो आहे हुनजी के ॻाल्हियूं न बि वणंदियूं आहिनि त उहे बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि बहरहाल मां कंहिं डायरेक्टर ते को बि कोन ॾींदुसि त जेको आहे हीउ डायरेक्टर कसो आहे हीउ भलो आहे बहरहाल असां फील्ड वारा हूं सभु सम्झूं था बाक़ी जेकॾहिं गैदरिंग जे हवाले सां दोस्ताणे माहौल जे हवाले सां आहे त चंद अहिड़ा ॿ डायरेक्टर आहिनि जंहिंसां हूं त मुंहिंजा सभिनि सां सुठा तालुकात आहिनि सुठा वास्ता आहिनि भाउ अज़ीज़ सांगी सां सची ॻाल्हि इहा आहे त पहिरियां माना ईअं थींदो हो त यार भाउ त असांजो स्टेज जो दोस्त हो पर पोइ हुन सां तमामु क्लोज़ थी वियासीं हुनजो प्यारु हुनजी मोहबत हुनजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ दोस्तीअ जो निभाइण जो उहो असां तमामु सुठो लॻो शिराज जिलानी तमामु बहितरु लॻो ऐं मुख़्तलिफ़ डायरेक्टरनि सां सभु बहितरु बाक़ी ॻाल्हि ई आहे अदा ज़फ़र तव्हांजी ऐं भाउ मुमताज़ ख़ासि करे इन्हनि सां हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अलॻि रिश्तो आहे मुंहिंजो गैदरिंग जो दोस्ती जो फ्री माहौल भोग ठका माना इहो हक़ीक़त इहो आहे त मां जॾहिं हिते तव्हां वटि कमु करे थो वञा तव्हां सां मुख़्तलिफ़ फिल्मूं बि कयूं आहिनि तव्हांजो हिकिड़ो सीरियल इज़ द डायरेक्शन में अॻु में बि कयो आहे हाणे हीअ बि कयां पियो अदा मुमताज़ ऐं तव्हां सां गॾु मां सम्झंदो आहियां त माना मां रिकॉर्डिंग ते न आहियां पंहिंजे माहौल में पंहिंजे उताक ते वेठो आहियां पंहिंजे ॿाहिरनि सां गॾु आहियां कंहिं डायरेक्टर सां गॾु न आहियां कोई डायरेक्टर वांगुरु फील थींदा आहिनि कुझु डायरेक्टर अहिड़ा आहिनि फील कराईंदा आहिनि त बाबा मां डायरेक्टर आहियां ऐं मां इहो ज़रूरु चवंदुसि त डायरेक्टर ऐं एक्टर हिकु गाॾीअ जा ॿ पया फीथा आहिनि जेकॾहिं उन्हनि खे बराबरी में न हलाईंदो त उहा गाॾी घणो सफ़र अॻिते न करे सघंदी बिल्कुलु सही था चओ भला बिलावल सुवाल जी माना मां इहो मां पहिरियों त इजाज़त थो वठां मोहबत कयो हिन फील्ड में असांजी हिन फील्ड में तव्हांखे कंहिंसां मोहबत थी की ख़ूबसूरत छोकिरी सां चवंदा आहिनि त उहो वण न आहे जंहिंखे वाव न पियो ॾिजे
इश्क त हर इंसान जे अंदरि आहे थी बेइंतहा थी अलाह उन्हनि खे ख़ुशि रखंदो अॼु बि असां सुठनि लफ़्ज़नि में यादि कयूं था बहरहाल मोहबत जो सिलसिलो वॾो आहे ऐं मोहबत खां सवाइ मोहम्मद भला ही शौक़ु कीअं तव्हां कयो न ही बि इश्क जी करामत आहे 15 मिंट थी 20 मिंट थी विया ही इश्क जी करामत आहे ही इश्क आहे जंहिं असांखे हिन फील्ड में आंदो मूं नंढे हूंदे ॿुधी तुंहिंजी वॾी सार आहे पर जवानीअ में विधी साड़े लॻे शिरब आहे मुंहिंजी ज़ारी या बुखारी केरु थींदो हमा ॿेहर मजनू पारनि जा कढिया थो लाहे वॾी महिरबानी बिलावल अलाह से तव्हां ख़ुशि कंदो अॼु तव्हां मुंहिंजे चैनल जे लाइ तमामु घणो टाइम ॾिनो ऐं यकीननि मुंहिंजे ॾिसंदड़नि खे तव्हांजो ही नायाब इंटरव्यू पसंदि ईंदो अलाह से तव्हांखे ख़ुशि रखंदो आख़िर में मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि हिकिड़ो अर्ज़ु मां कंदुसि आख़िर में ईअं वञण खां अॻु में मां हिकिड़ो अर्ज़ु मां बि तोखे कंदुसि त तरस पोवई जे तरस पोवी आयो आहे तरस जाए ईअं न वञजांइ न ईअं तरस पोवई जे तरस पोवी कर तरस सॼण हिकु राति तरह हिकु मिंट आई हिकु मिंट वेंदई हिकु मिंट में ठल कुझु ॿ तबाह ए दम कॾहिं बेदम थीसी कुझु दम सनम साॾी सार ईअं न वञजांइ राति रहूं कचहरी वचहरी कयूं न बिलाल आया हूं तव्हां वटि त हिन बहितरीनु माहौल में राति अदो मुमताज़ असां तव्हां वटि आहियूं ऐं सदाई रहंदा आहियूं ऐं मां नज़रीन तव्हांखे ॿुधायां त जेके बि बिलावल जा दोस्त आहिनि या बिलावल जा वास्तेदार आहिनि उहे बिलावल वटि जेकॾहिं हिकिड़ी राति तरसण ईंदा आहिनि त मां सम्झां थो 3 रातूं ज़रूरु तरसंदा आहिनि छो त हिन जूं मुहबतूं हिन जो प्यार ऐं ख़ासि करे तव्हांखे इहो ॿुधायां त बिलावल जे घरां पचियल जेके खाधा ईंदा आहिनि उहे लाजवाब हूंदा आहिनि दिलि न चवंदी आहे त इहे खाधा छॾे वरी माना ॿिए हंधि वञूं इन करे जंहिं बि दोस्त खे मौक़ो मिले सिंध जो इंतिहाई महिमान नवाज़ अदाकार आहे तव्हां अचो अधे सां कचहरियूं कयो जेको हाल गॾिजी बग़ैर मानी जा बि खाओ ऐं तव्हांखे आख़िर इहो अर्ज़ु कंदुसि त बिलावल जो जेकॾहिं तव्हांखे इंटरव्यू पसंदि आयो आहे त मुंहिंजे चैनल ज़फ़र नान स्टाफ खे सब्सक्राइब कयो वीडियो खे लाइक कयो ऐं डाउनलोड बि कयो वॾी महिरबानी सिंध सलामत